नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर प्रेस क्लब ते प्रोग्रेसिव अलायंस मटियारी जे चेयरमैन नसीर मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िले मटियारी में बिजली जी लोड शेडिंग, बेरोज़गारी ऐं पीअण जे पाणी साफ़ न हुजण ऐं तइलीम जी बिगड़ंदड़ सूरत हाल, सरकारी पुलिस गिरदी, करप्शन, मंशियात, महांगाई खां अलावा समाजी बुरायूं उरूज ते पहुतल आहे। चूंडियल नुमाइंदा पंहिंजे बंगलनि ते आराम में आहिनि। इंतज़ामिया करप्शन में पूरी आहे। इन लाइ असां प्रोग्रेसिव अलायंस मटियारी तरफ़ां पंहिंजे अवाम जे हक़नि जे लाइ 21 मार्च ते हज़ारे माण्हुनि जी रैली कढी हुकुमरान खे ॿुधाईंदासीं त ज़िले मटियारी जी अवाम सुजाग थी चुकी है। तेल गैस जी रॉयल्टी जा 2 अरब डीसी मटियारी जे अकाउंट में पियल आहिनि, जेके ज़िले जी अस्पतालनि, स्कूलनि ऐं रोडनि ऐं रस्तनि जी तहमीर लाइ ख़र्च थियनि। 2 अरब करप्शन जे वर चढ़ण न ॾींदासीं। इन लाइ सॼे मटियारी ज़िले में अवाम जागृता मुहिम हलायूं पिया। 21 मार्च ते सॼे ज़िले जी अवाम हाला में गॾु थी ॿुधाईंदी त पीअण जो साफ़ पाणी खपे, तइलीम जो मियार, अस्पतालूं मॉडल हुजणु खपनि, करप्शन, मंशियात, समाजी बुरायूं बंदि थियणु घुर्जे। इन मौक़े ते नसीर मेमण सां गॾु सरदार अयाज़ मेमण, रशीद ॾेथो ऐं ॿिया अॻवान गॾु हुआ, जिन ख़ैबर प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे 21 मार्च वारी रैली में पिणु शिरकत जी दावत ॾिनी आहे। मटियारी ज़िले जो जेके मटियारी ज़िले जो पॉलिटिकल जेके पार्टियूं असां हिते तव्हांजी पहिरीं खे 21 तारीख़ 21 मार्च ते असां हिते रैली जो प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें पूरे मटियारी शो बि कयो आहे। इन्हनि सभिनि नाइंसाफ़ियुनि लाइ तव्हां दोस्तनि वटि अपील खणी आहियूं त अचो त पाण पंहिंजे बचनि जो दिफ़ा कयूं, पाण सां जेका ज़ुल्म ज़्यादती थी आहे उनजो दिफ़ा कयूं ऐं ईंदड़ मुस्तक़बिल बचनि जी तइलीम सिहत बचाए सघूं। इहा उमेद खणी आहियूं, नियापो खणी आहियूं, दावत खणी आहियूं। उमेद आहे तव्हां असां सभु गॾु पंहिंजो पाण हिन अमल जे दिफ़ा करे पंहिंजो साथी नाइंसाफ़ी खे बचाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।